इन अरबन जूं गयूं मेहूं कुकड़ियूं ऐं ॿकरियूं ख़रीदारी स्कैंडल नओं रुख अख़्तियार करे वियो आहे। जाली कंपनियुनि जी निशानदी खां पोइ अहम उहिदे ते वेठल डायरेक्टर जी ओचिते बदिली, छा करप्शन लिकाइण जी शुरूआत थी वई आहे? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां GM खोखर, अवां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। सिंधवासियो, सिंध जे लाइव स्टॉक खाते में अरबें रुपयनि जी ख़रीदारी बाबति असांजी इदारे तरफ़ां ख़बर नशर थियण खां पोइ हाणे हिकु ॿियो अहम सुवाल साम्हूं अची वियो आहे। आख़िर अहिड़ो छा थियो जो लाइव स्टॉक खाते जे डायरेक्टर एनिमल ब्रीडिंग हैदराबाद डॉक्टर जमालुद्दीन जुनेजो खे ओचितो हटायो वियो आहे? छा ही रुगो इंतज़ामी तब्दीली आहे या पोइ अरबें रुपयनि जी इन ख़रीदारी बाबति उथंदड़ सवालनि ऐं ख़दशनि खां पोइ करप्शन लिकाइण जी शुरूआत थी वई आहे? उहे सवाल हाणे इन करे बि अहम थी विया आहिनि छो त मामिलो कंहिं नंढी ख़रीदारी जो नाहे, पर 2 अरबनि खां मथे जे वधीक टेंडरनि जो आहे। हिन मनसूबे तहत ग़रीबनि, बेहवाउनि ऐं ॿाहिरनि वारे इलाइक़नि जी मुस्तक़बिल माण्हुनि जे मुफ़्त गऊं ऐं मेहूं जानवर विरहाइणा हुआ, जंहिं लाइ सिर्फ़ु जानवरनि जी ख़रीदारी ते ई तक़रीबन 1 अरब 80 करोड़ खां मथे ख़र्च थियण जो मामिलो साम्हूं आयो। पर सवाल उते ख़तमु नथो थिए। ख़रीदारी कमेटी में ज़िम्मेवारी कंहिंजी हुई? दस्तावेज़नि मूजिबि ख़रीदारी कमेटी जो चेयरमैन ऐं DDO डॉक्टर हुज़बुल्लाह भुट्टो डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक सिंध हो, जॾहिं त डॉक्टर जमालुद्दीन जुनेजो डायरेक्टर एनिमल ब्रीडिंग हैदराबाद हो। ख़रीदारी कमेटी ऐं DDO मेंबर तौर ते शामिल कयो वियो। हाणे असल सवाल ही आहे त जेकॾहिं असूली तौर ते DDO जूं पावर्स डॉक्टर जमालुद्दीन जुनेजो वटि हुयूं त पोइ कागज़नि में DDO जी हैसियत में ज़िम्मेवारी बाबति अहिड़ी सूरतहाल छो पैदा कई वई? ऐं सभ खां अहम, टेंडरनि जी तक़रीबन हर सुफ़े ते डॉक्टर जमालुद्दीन जुनेजो जूं सहियूं छो मौजूदु आहिनि? जेकॾहिं ख़रीदारी कमेटी जो चेयरमैन DDO डॉक्टर हुज़बुल्लाह भुट्टो मुक़ररु थियल हो त पोइ ख़रीदारी जी अहम दस्तावेज़नि ते सहियूं कंहिं अख़्तियार तहत करायूं वयूं? छा उहो हिकु मामूली इंतज़ामी मामिलो हो या पोइ ज़िम्मेवारनि ऐं अख़्तियारनि खे कागज़नि में अहिड़े नमूने ज़ाहिर कयो वियो जंहिंसां मुस्तक़बिल में असल ज़िम्मेवार तय करणु मुश्किल थी वञे? उहे सवाल असां न पर दस्तावेज़ पाण पैदा करे रहिया आहिनि। हाणे अचूं था त परवेज़ नाले कंपनी ॾांहुं। असांजी अॻूणी ख़बर में लाइव स्टॉक खाते जे इन ख़रीदारी बाबति परवेज़ नाले कंपनी जो ज़िक्र बि साम्हूं आयो हो। जेकॾहिं उहा कंपनी क़ानूनी तौर पर मौजूदु आहे, रजिस्टर्ड आहे, वाक़ई मुक़ररु कयल मयार तहत जानवर फ़राहम कया विया आहिनि, त पोइ सवाल उहो आहे त डॉक्टर जमालुद्दीन जुनेजो खे ओचितो हटाइण जी ज़रूरत छो पेश आई? ऐं जेकॾहिं ख़रीदारी में का बि बेज़ाब्तगी, माली नुक़सान या खुर्द बुर्द साबित थिए त पोइ छा रुगो हिकु ऑफिसर खे उहिदे तां हटाइणु काफ़ी आहे? न, जेकॾहिं अरबें रुपयनि जी सरकारी रक़म जो मामिलो आहे त पोइ मुकमल इंक्वायरी ऐं दस्तावेज़नि जी फॉरेंसिक जांच, ख़रीद कयल जानवरनि जी तस्दीक़, अदायगियुनि जी छंड-छाण ऐं ज़िम्मेवारनि जो तइनु थियणु घुरिजे। छो त सवाल सिर्फ़ु कुर्सी जो नाहे, सवाल अवाम जी पैसे जो आहे। ऐं हिते असांजे इदारे जी ख़बर खां पोइ हिकु नओं सवाल पैदा थिए थो। असांजे इदारे तरफ़ां जॾहिं हिन अरबनि रुपयनि जी ख़रीदारी बाबति सवाल उथारिया विया त उनखां पोइ जेकॾहिं इंतज़ामी कार्रवाइयुनि जो रुख़ असल ख़रीदारी जी जांच बदिरां ऑफिसरनि खे हटाइण ऐं तब्दीलियुनि तरफ़ वञे थो त पोइ अवाम जो उहो सवाल करणु जाइज़ आहे त छा करप्शन लिकाइण जी शुरूआत थी वई आहे? असां कंहिं ऑफिसर खे ॾोहारी करार न ॾेई रहिया आहियूं। असां कंहिं कंपनी ते इल्ज़ाम साबित ते हक़ीक़त तौर ते पेश न करे रहिया आहियूं, पर असांजो सवाल बिल्कुलु वाज़िह आहे त जेकॾहिं सभु कुझु शफ़ाफ़ आहे त पोइ मुकमल रिकॉर्ड अवाम मारो छो न रखियो वञे? जानवर खां ख़रीद कया विया, कहिड़ी अघ ते ख़रीद कया विया, केतिरा जानवर ख़रीद कया विया, इन्हनि जी नस्ल, सिहत ऐं मयार जी तस्दीक़ कीअं थी, रक़म कहिड़ी कंपनी या कंपनियुनि खे अदा कई वई, ऐं सभ खां अहम 2 अरबनि खां वधीक जे हिन टेंडर ऐं DDO सहियूं ऐं ज़िम्मेवारनि जे असल क़ानूनी रिकॉर्ड जो छा थो चवे? उहे जवाब कंहिंखे ॾियणा आहिनि? इन्हनि सवालनि जा जवाब लाइव स्टॉक खाते जे सेक्रेटरी डॉक्टर काज़म जतोई, डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक डॉक्टर हुज़बुल्लाह भुट्टो, डॉक्टर नज़ीर कल्होड़ो, डिप्टी सेक्रेटरी मोहम्मद इमरान ऐं यकीनी तौर पर डॉक्टर जमालुद्दीन जुनेजो ई ॾेई सघनि था। ऐं असां इन्हनि सभिनी अख़्तियारनि खे बराबरि मौक़ो ॾियणु था चाहियूं त हू पंहिंजो मौक़िफ़ आवाम आॾो रखनि, छो त तहक़ीक़ाती सहाफ़त जो मक़सदु कंहिंखे बदनाम करणु न पर हक़ीक़त खे साम्हूं आणणु आहे। आख़िर ऐं सभ खां वॾो सवाल उहो आहे त ही मामिलो
2 3 करोड़नि जो नाहे। ही 2 अरबनि खां वधीक जी सरकारी ख़रीदारी जो मामिलो आहे। उहे पैसा कंहिं फ़र्द या जा न आहिनि, उहे सिंध जी अवाम जा पैसा आहिनि ऐं जिन जानवरनि ख़रीद करणा हुआ उहे को अमीर तबिको नाहे पर ग़रीब, आबादगार, बेवा, मुस्तहक़ ख़ानदान ऐं ॿाहिरनि में रहंदड़ माण्हुनि जा हुआ। तंहिं करे ही आफ़ीसरनि जी बदिली सां सवाल ख़तमु न थींदा। सवाल अञा ज़िंदा आहिनि। फ़ाइलूं मौजूदु आहिनि, दस्तावेज़ मौजूदु आहिनि, दस्तख़त मौजूदु आहिनि ऐं अवाम ॼाणणु चाहे थो त अरबें रुपयनि जी ख़रीदारी सभु कुझु शफ़ाफ़ हो त पोइ डायरेक्टर खे ओचितो छो हटायो वियो? DDO अख़्तियारनि बाबति कागज़नि में तसाद छो नज़र अचे थो? हर सुफ़े ते सही कंहिं अख़्तियार तहत करायूं वयूं ऐं सभ खां अहम, छा असल मामले जी जांच थींदी या सिर्फ़ु आफ़ीसरनि जूं कुर्सियूं तब्दील करे फ़ाइल खे ख़ामोश कराइण जी कोशिश कई वेंदी? असांजी इदारे जी तहक़ीक़ात जारी आहे, सवाल जारी आहिनि ऐं जवाब अचण ताईं सवाल पुछण जो सिलसिलो बि जारी रहंदो। ही अवाम जे पैसे जो मामिलो आहे, इन करे ख़ामोश न शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे रहिया आहियूं। नाज़रीन, जेकॾहिं तव्हांखे ही असांजी स्टोरी पसंदि आई हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, असांजे फेसबुक पेज खे फॉलो कयो, शेयर कयो ऐं लाइक करणु न विसारींदो। ख़ुदा हाफ़िज़।